ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कर रहे हूं। अदालतूं पंहिंजी कारकर्दगी बहितर बणाइनि, सियासी भाषण ॾियनि, इहो चवणु आहे फवाद चौधरी जो। फवाद चौधरी सुप्रीम कोर्ट ख़िलाफ़ बदज़बानी कई आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। अदालतूं पंहिंजी कारकर्दगी बहितर बणाइनि, सियासी भाषण न ॾियनि। फवाद चौधरी जी सुप्रीम कोर्ट ख़िलाफ़ बदज़बानी। सियासी निज़ाम में तब्दीली पाकिस्तानी अवाम जो हक़ आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजी बुनियादी कम सां कम रखे। अदालतुनि जो कम बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़ करणु आहे। अदालतुनि जी बुनियादी हक़नि ते कारकर्दगी शर्म जोगी आहे, इहो चवणु आहे फवाद चौधरी जो। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां खे आगाह कंदासीं। अदालतूं पंहिंजी कारकर्दगी बहितर बणाए, सियासी भाषण न ॾियण। फवाद चौधरी जो सुप्रीम कोर्ट ख़िलाफ़ बदज़बानी। सियासी निज़ाम में तब्दीली पाकिस्तानी अवाम जो हक़ आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजे बुनियादी कम सां कम रखे। अदालतुनि जो कम बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़ करणु आहे। अदालतुनि जे बुनियादी हक़नि ते कारकर्दगी शर्म जोगी आहे, इहो चवणु आहे फवाद चौधरी जो।